शहदादकोट में सिविल सोसाइटी फोरम ऐं सिविल सोसाइटी मूवमेंट पारां पेशावर आर्मी पब्लिक स्कूल साने जे शहीदनि शागिर्दनि ऐं उस्तादनि जी चौथी वरसी जे हवाले सां शहर जे कोटू मोडू चौक ते शहीदनि जी तस्वीरुनि अॻियां मेणबत्तियूं ॿारे भेटा पेश कई वई। उन मौक़े ते शरीक माण्हुनि वाई साहब शहदादकोट सां ॻाल्हाईंदे चयो आहे त उनके शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश था कयूं ऐं असीं उन्हनि जे परिवारनि सां ॾुख जो बराबरि जे शरीक आहियूं। असीं मुतालबो करियूं था त पाकिस्तान जे अंदरि या उन जे किथे बि इहे दहशतगर्दी जा वाक़िया आहिनि उहे इंतिहाई माना ॾुख ईंदड़ हूंदा आहिनि। उनजे करे जेके दहशतगर्दी जा जेके बुनियाद आहिनि जंहिंजे करे दहशतगर्दी पैदा थिए थी या जंहिंजे सबब जे करे दहशतगर्दी थी आहे ऐं या जेका इंतिहा पसंदी आहे उनजे जड़ मां जेको आहे पाड़ पटे करे दहशतगर्दी जो ख़ात्मो आंदो वञे ऐं इंतिहा पसंदी जो ख़ात्मो आंदो वञे त मां सम्झां थो त ईअं करण सां ई हिननि शहीदनि सां इंसाफ़ थींदो ऐं असांजे मुल्क जे अंदरि तमामु ॾुखो ईंदड़ वाक़ियो हुयो जिन खे 4 साल थी विया आहिनि पोइ बि उनजा ज़ख़्म असांजे ज़हननि खां लथा न आहिनि ऐं अलाह दर या दुआ आहे त उन्हनि जी अमड़नि खे अलाह साईं सबुर अता फरमाए ऐं अलाह साईं पंहिंजे मुल्क में अमन क़ाइमु करे। पेशावर में आर्मी पब्लिक स्कूल जा नंढा ॿार उस्ताद टीचर जेके शहीद थिया अॼु असां उन्हनि जी यादि में हिते सभु गॾु थिया आहियूं ऐं भेटा पेश कयो आहे। जीअं पाकिस्तान में दहशतगर्दी तमामु घणी हुई ऐं हाणे असांजी आर्मी जेका पाकिस्तान जी आहे उन ते काफ़ी कंट्रोल करे रही आहे ऐं इंशाअल्लाह पाकिस्तान पीसफुल थींदो। पब्लिक स्कूल आर्मी पब्लिक स्कूल जो जेको वाक़ियो थियो इहो तमामु दिलि ॾुखाईंदड़ वाक़ियो हुयो। कई माउरनि जी जेको आहे झोलियूं ख़ाली थी वियूं ऐं असां उन्हनि माउरनि सां ऐं उन्हनि वालदेन सां उन ॾुख में बराबरि शरीक कयूं। अॼु उन्हनि जी चौथी वरसी आहे ऐं असां इन मौक़े ते इहो ई पैगाम ॾियणु चाहियूं था त असां दहशतगर्दी खे सिंध धरती जा जेके सूफ़ी अज़म जा पोइ लॻायूं इन दहशतगर्दी खे रद्द था कयूं ऐं अमुन जी प्रचार कयूं था। इहा उन्हनि जी क़ुर्बानी जेको आहे सो रंग लाहींदी। पेशावर साने अहिड़ो वॾो इन जो साने आहे जेको अॼु ताईं असांखे नथो विसरे इहो उहो असांखे हर रोज़ु यादि हूंदो आहे। हीअ असांजा गुल जंहिं हिन ज़ालिमनि एतिरो बेदर्दी सां ज़ुल्म कयो पर इंशाअल्लाह असां पाकिस्तानी जा नंढा नंढा ॿार जेके उन्हनि जो हिमत ऐं हुननि जो दिलेरी अॼु ताईं उहे मज़बूत आहे। उन साने जे करे अॼु असां 16 डिसंबर जे करे अॼु असां हिन जे दुख में बराबरि जो शरीक आहियूं। असां वॾी ॾुखी ॻाल्हि आहे 4 साल जेके गुज़रिया आहिनि इन में उनजी माउ पीउ जो छा असरु हूंदो जंहिंखे बेगुनाह मारे वियो। हिकु मासूम ॿार स्कूल में जेके पढ़नि पिया जंहिंखां ख़बर बि न हुई त असां सां इहो ज़ुल्म थींदो असां किथे या छा कुझु बि न आहे। 4 साल मुकमल थी विया आहिनि असां उनजे ख़ानदान सां ॾुख में बराबरि आहियूं शरीक। 4 साल गुज़री विया आहिनि पर असांखे वञा हिन जो ॾुख नथो वञे। जेके बि शहीद थी विया उन्हनि खे अलाह जन्नत में जाइ ॾींदो ऐं असां आला इदारनि खे रिक्वेस्ट था कयूं त अहिड़ा क़दम खणनि जीअं अहिड़ा वाक़िया पेश न अचनि। हिननि जो चवणो त पाकिस्तान हिन वक़्तु बि दहशतगर्दी जा चैलेंजिस मौजूदु आहिनि। हिननि जो चवणो त पाकिस्तान जी अवाम खे गॾिजी दहशतगर्दनि सां मुक़ाबिलो करणो पवंदो। हिननि वधीक चयो त 4 साल अॻु दहशतगर्दनि पेशावर जे आर्मी पब्लिक स्कूल ते हमलो करे 150 खां वधीक शागिर्दनि उस्तादनि ऐं स्कूल जे इंतिज़ामिया खे शहीद कयो जंहिंजो ज़ख़्म अॼु बि ताज़ा आहे। हिननि चयो त पाकिस्तान जे अवाम खे गॾिजी दहशतगर्दनि सां मुक़ाबिलो करणो पवंदो त जीअं शहीदनि जे खून सां इंसाफ़ थिए। हिननि चयो त पाकिस्तान आर्मी लाज़वाल क़ुर्बानियूं ॾिनी दहशतगर्दनि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो आहे। हिननि चयो त हाणे बि पाकिस्तान आर्मी समेत ॿिया दिफ़ाई इदारा दहशतगर्दनि सां विढ़नि पिया। हिननि पेशावर साने जे शहीदनि जे सलाम पेश कंदे संदनि वालदेन सां ॾुख में बराबरि जा शरीक आहिनि।